बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। एक्सरसाइज़ 70.1 17 डाइब हिकु जी असां मश्क कंदासीं। यू आर आस्किंग हेलन क्वेश्चन्स। तव्हां हीअ हेलन आहे लिखियलु आहे हिते, इन खां तव्हां हाणे सवाल था पुछो पिया, सवाल पुछो था या सवाल पुछी रहिया हिन महिल एट द टाइम ऑफ स्पीकिंग। बिगिनिंग हैव यू एवर, जेके हैव यू एवर सां शुरू थियनि था, हिन जो उचार अथव बिगिनिंग। छो जो स्ट्रेस जेको आहे सो हाणे इहो लफ़्ज़ बिगिन ॿिनि पदनि ते मुश्तमिल आहे, बे ऐं गिन ते, इन करे जेको स्ट्रेस पियो हिते ॾिनल आहे, इन करे हिन जी प्रोनाउंसिएशन थींदी बिगिनिंग। सो इनखे बिगिनिंग न चइबो, इनखे प्रोनाउंसिएशन बि तव्हां दुरुस्त कयो पंहिंजी। beginning, beginning, begin, 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 begins, begins, began, began, begun, begun, beginning, beginning, Write the questions. The questions means these questions. ही सवाल आहिनि, इहे तव्हां लिखंदव। तव्हां हाणे बी ऐं लंडन, पहिरियों जेको जुमिलो आहे हुन में इहो इस्तेमालु थियल आहे। हैव यू एवर बीन टू लंडन? तव्हां माना हीअ जेका निशानी अचे थी, माना तव्हां सवाल था कयो कंहिंखां, हीअ हेलन ॾांहुं इशारो आहे, हीअ हुन जा जवाब थी ॾे हेलन, ठीकु आहे। हुन तव्हां पुछोसि त देख पर तूं कॾहिं लंडन वई आहीं, तुंहिंजो लंडन वञणु थियो आहे, लंडन जो चकर लॻायो अथई, लंडन आहे थी आई आहीं? त हुन चयो नो नेवर, न कॾहिं बि न वई आहियां। त हाणे इहे जेका एक्सरसाइज़ आहे 17.1 एक्सरसाइज़ जेका आहे ऐं 17.2 इहा मिलियल आहे। इनखे इन्हनि जा जवाब जेके हेठि ॾिना बि वेंदा, उन ते असां बाद में चऊं था, हिन जा असां जुमिला पूरा कयूं। नंबर 2 प्ले गोल्फ, माना गोल्फ खेॾणु। त हैव यू एवर हिते लिखियलु आहे, हैव यू एवर प्लेड गोल्फ? छा तो कॾहिं गोल्फ रांदि खेॾी आहे? त हुन छा चयो आहे, येस मेनी टाइम्स, हा अलाए केतिरा दफ़ा, इलाही दफ़ा, तमामु घणा दफ़ा। बी ऑस्ट्रेलिया, त हाणे हैव यू एवर बीन टू ऑस्ट्रेलिया? तूं कॾहिं ऑस्ट्रेलिया वई आहीं? तुंहिंजो कॾहिं ऑस्ट्रेलिया वञणु थियो आहे? ऑस्ट्रेलिया मां कॾहिं थी आई आहीं? ऑस्ट्रेलिया तुंहिंजो कॾहिं चकर लॻो आहे? कॾहिं ऑस्ट्रेलिया जो चकर लॻायो अथई? अहिड़े क़िस्म जो माना मां कढी सघियो आहियां, वधीक जेकॾहिं तव्हांजो बि निकिरे तूं कढी सघो था। त हुन छा चयो ऑस्ट्रेलिया जे बारे में? येस वंस, हा हिकु दफ़ो वई आहियां। वंस मीन्स वन टाइम, ट्वाइस मीन्स 2 टाइम्स, थ्राइस मीन्स 3 टाइम्स, ऐं 4 टाइम्स, 5 टाइम्स, 6 टाइम्स अॻ में मां तव्हांखे ॿुधायमि, अहिड़ी तरह सां हिनखे ॻणिबो आहे इंग्लिश में। नंबर 4 लूज़ योर पासपोर्ट, माना पासपोर्ट विञाइणु, यानी पंहिंजो जेको तुंहिंजो आहे। त हाणे हिन खां इहो सुवालु कयोसि, हैव यू एवर, इहो जेको मथे लिखियलु आहे, हैव यू एवर लॉस्ट, लूज़ जो पास्ट पार्टिसिपल छा आहे? लॉस्ट। हैव यू एवर लॉस्ट योर पासपोर्ट? छा तव्हां कॾहिं पासपोर्ट पंहिंजो गुम कयो आहे? यानी असुल में असां सिंधी में ईअं चवंदा आहियूं त तुंहिंजो पासपोर्ट कॾहिं तोखां गुम थियो आहे या विञाइजी वियो आहे? त हुन छा चयो? नो नेवर, न कॾहिं बि न। तकड़ में सिंधी में ईअं ॻाल्हाईंदा, न कॾहिं बि न, माना कॾहिं बि गुम न थियो आहे। हीअ हाणे मुख़्तसिर जवाबु हीअ थी रहे पई। हिन जा सॼा जवाब असां तव्हांखे ॿुधाईंदासीं, त थोरी वीडियो डिघी बि थींदी, पर ॿुधायांव थो हिकु ॿिनि जा, ठीकु आहे। त हुन छा चयो? नो नेवर, माना आई हैव नेवर लॉस्ट माई पासपोर्ट, यानी मां पंहिंजो पासपोर्ट कॾहिं बि गुम न कयो आहे। मथे जा जेकॾहिं असां सॼो जवाबु चयूं त हिन चयो आहे येस वंस, माना आई हैव बिन टू ऑस्ट्रेलिया वंस, माना हिकु दफ़ो मां ऑस्ट्रेलिया वई आहियां। जेकॾहिं लंडन जी गोल्फ जी ॻाल्हि कार कयूं त हू छा चयो? आई हैव प्लेड गोल्फ मेनी टाइम्स, माना केतिरा ई दफ़ा मूं गोल्फ खेॾी आहे। जेकॾहिं लंडन जी ॻाल्हि कयूं त माना आई हैव नेवर बिन टू लंडन, मां कॾहिं मां लंडन वई न आहियां। तहिड़ी तरह सां हाणे फ्लाई नंबर 5 में ॾींदा आहिनि, फ्लाई इन अ हेलीकॉप्टर, माना हेलीकॉप्टर सफ़र करणु, हेलीकॉप्टर ते चढ़णु, ठीकु आहे। त हैव यू एवर फ्लोन, फ्लाई जो पास्ट पार्टिसिपल अथव फ्लोन। हैव यू एवर फ्लोन इन अ हेलीकॉप्टर? छा तूं करे हेलीकॉप्टर ते चढ़ी आहीं? छा तो करे हेलीकॉप्टर ते सफ़र कयो आहे? हुन छा चयो? पंहिंजे जो जवाबु अथसि येस अ फ्यू टाइम्स, हा ईअं 2-3 दफ़ा, 2-3 चकर, 2-3 भेरा, सिंधी में तव्हां जेका माना ॻाल्हायो। त इन जो सॼो जवाबु छा थींदो? यानी आई हैव फ्लोन इन अ हेलीकॉप्टर अ फ्यू टाइम्स, माना 2-3 दफ़ा हेलीकॉप्टर ते बि चढ़ी आहियां मां। नंबर 6 विन, माना खटणु, अ रेस, माना का बि डोड़, ठीकु आहे। हैव यू एवर वन अ रेस? हाणे विन जो पास्ट पार्टिसिपल छा आहे? वन, WON। हाणे असां वटि हिते जेको आहे सो प्रोनाउंसिएशन में बि वॾो फसाद हले थो पियो। हाणे हिनखे जेके खोड़ उस्ताद मुसलसल मां शागिर्दनि खां पंहिंजनि खां ॿुधंदो, हिनखे पढ़ंदा आहिनि वॉन, अलाए कहिड़ो सिस्टम आहे हिते जेको आहे, इहो को दिमाग़ में चिंबड़ी पियो आहे हिननि खे इहे लफ़्ज़ जेके
प्रोनाउंसिएशन जो बि खानो ख़राबु करे छॾियो अथनि लैंग्वेज जो। इन जो 4 आहे वन। मां तव्हांखे ऑक्सफोर्ड डिक्शनरी मां ॿुधायां थो त पास्ट पार्टिसिपल जो जेको आहे सो कहिड़ो 4 आहे, गौर सां ॿुधो तव्हां। One. 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 हाणे छा थियो? वन। हाणे वन जेको आहे सो थियो माना छा तो कॾहिं रेस खटी आहे, माना डोड़ जेका थींदी आहे उहा तो खटी आहे कॾहिं, त हुन छा चयो? नो नेवर, कॾहिं बि न, माना भॼण जी जॾी आहे रेस में, न कॾहिं बि न, माना सॼो जवाबु थींदो आई हैव नेवर वन अ रेस। ठीकु आहे। ऐं नंबर 7 बी ऐं न्यूयॉर्क लिखियलु आहे, त माना हैव यू एवर बीन टू न्यूयॉर्क, कॾहिं तूं न्यूयॉर्क वई आहीं? न्यूयॉर्क तुंहिंजो वञणु थियो आहे, चकर लॻाए आई? ठीकु आहे। कॾहिं थी आई होॾो, कॾहिं होॾो चकर लॻो आहे तुंहिंजो? हुन छा चयो? येस ट्वाइस आहे, 2 दफ़ा, 2 टाइम्स माना, यानी आई हैव बिन टू न्यूयॉर्क 2 टाइम्स, आई हैव बिन टू न्यूयॉर्क ट्वाइस, 2 दफ़ा थी आई आहियां न्यूयॉर्क मां। नंबर 8 ड्राइव अ बस, माना बस हलाइण। त हेॾो सुवालु छा थींदो? हैव यू एवर ड्रिवन अ बस, छा तो कॾहिं बस हलाई आहे? त हुन छा चयो? नो नेवर, कॾहिं बि न, माना आई हैव नेवर ड्रिवन अ बस, मां कॾहिं बस हलाई कान्हे। नंबर 9 ब्रेक योर लेग, माना तुंहिंजी टंग भॼी पवणु, जंग भॼी पवणु। ठीकु आहे, असां लफ़्ज़ी माना था कयूं। हैव यू एवर ब्रोकन, ब्रेक जो पास पढ़ियो छा आहे? ब्रोकन। हैव यू एवर ब्रोकन योर लेग, छा तूं तुंहिंजी कॾहिं जंग भॼी पई आहे, तुंहिंजी जंग भॻी आहे? हाणे ईअं असां घटि ॻाल्हाईंदा आहियूं त छा तो पंहिंजी जंग कॾहिं भञी आहे, थोरो घटि ॻाल्हाईंदो, कॾहिं कॾहिं बि ॻाल्हाईंदा बि आहियूं, पर जेका माना असां तकड़े में सिंधी ॻाल्हायूं ओड़े क़िस्म जी माना करो। पोइ किन इलाइक़नि में मतिलबु असां वटि हुजे की उतरांदी ऐं लाड़ वारियूं ॿोलियूं हूंदियूं आहिनि न, पोइ किथे किथे कहिड़े ॿोली जा अंदाज़ पंहिंजा हूंदा आहिनि, इन करे ॿोली खे किथे पाबंद नथो करे सघिजे त तव्हां हीअं ॻाल्हायो ऐं हीअं ॻाल्हायो। जिथे बि मुनासिबु माना सम्झ में अचेव तव्हां उहा माना कढो, हरू भरू लफ़्ज़नि जे इन चकर में न आहे अचिणो। जीअं ॾिसो न मां मथे चैनल जो नालो रखियो अथमि, इम्प्लाइड इंग्लिश उर्दू सिंधी। इम्प्लाइड जो मक़सदु इहो ई आहे त माना मक़सदु बयानु करणु, यानी जेका इमेजिनेशन आहे, जेको तव्हां तसवर ऐं तस्वीर ठाहींदा आहियो न, उन तस्वीर ऐं तसवर खे सम्झो तव्हां, यानी जेके तव्हां लफ़्ज़ ॻाल्हायो उन में जेके तव्हां तस्वीरूं ॾियणु चाहियो था, उहो हर हिकु इंसानु जेका बि जहिड़ी ॿोली ॻाल्हाए पोइ हुन जा लफ़्ज़ उहे हूंदा आहिनि ऐं तसवर सभिनी जो साॻियो ई हूंदो आहे। ठीकु आहे न, त माना तव्हां ॾिसो त हीअ जेका असां जेका ॻाल्हि बयानु कयूं था उन जो तसवर कहिड़ो थो ठहे, इन ॻाल्हि ते गौर करण जी ज़रूरत आहे, बजाए उनजे जो तव्हां लफ़्ज़नि ते वठी फोकस कंदा आहियो त चुको हणोसि त पोइ फलाणो टेंस आहे, रहियो हणोसि त पोइ फलाणो टेंस आहे, थो था थी हाणे बाबा इहे तस्वीर त मिलाए कोन सघंदा पोइ शागिर्द, तव्हां बि कोन मिलाए सघिया आहियो जेके मास्तर आहियो। त उन करे शागिर्दनि ऐं उस्तादनि खे घुरिजे त तव्हां जेका लफ़्ज़ ॻाल्हायो था पिया या जेके तव्हां इंग्लिश जा लफ़्ज़ पढ़ो था पिया उन जी तस्वीर ॾिसो त आहे कहिड़ी, त ओड़ी तरह सां तव्हां बयानु बि कयो ऐं सेखारियो बि, सम्झो बि। सो हुन छा चयोसि जंग जे बारे में? यस वन सां 1 दफ़ो भॻी आहे, माना मुंहिंजी जंग 1 दफ़ो भॻी आहे, त यानी आई हैव ब्रोकन माई लेग वंस, मुंहिंजी जंग 1 दफ़ो भॻी। हाणे हीअ जेका एक्सरसाइज़ आहे उहा 17.2 में बि थींदी। 7.2 राइट सेंटेंसिस अबाउट हेलन, माना हेलन जे बारे में जुमला लिखो। लुक एट हर आंसर्स, हिन जा जेके जवाब आहिनि ही इन्हनि ना ॾिसो चे। इन एक्सरसाइज़ 17.1, हीअ जेका 17.1 एक्सरसाइज़ आहे माना हीअ इन खे ॾिसी करे पोइ हिन जा जेके जवाब आहिनि उहे तव्हां ॾिसी हिते जवाब लिखंदो। हाणे ॾिसो जेकॾहिं तव्हां हे पढ़ियो हूंदो त पोइ तव्हांखे अची वेंदो ऑटोमेटिकली, थोरी प्रैक्टिस थी करण जी ज़रूरत पवंदी आहे, प्रैक्टिस सां हर शइ सवली थी पवंदी आहे। ठीकु आहे, हाणे ॾिसो नंबर 1 में अचे थो राइट, इहो थी वियो नंबर 1 बी ऐं न्यूयॉर्क। हीअ जेको लफ़्ज़ अचे थो न बी ऐं न्यूयॉर्क, काॾे हुयो माना 7 आहे, त शी इज़ बिन टू न्यूयॉर्क ट्वाइस, माना हाणे 7 नंबर में तव्हां ॾिसंदो न ट्वाइस लिखियलु हुयो, यस ट्वाइस, माना शी इज़ बिन टू न्यूयॉर्क ट्वाइस, माना 2 दफ़ा न्यूयॉर्क ना थी आई आहे। ठीकु आहे न, छो जो तव्हां जुमला हिते पूरा करे लिखणा आहिनि। नंबर 2 में ॾिसो बी ऐं ऑस्ट्रेलिया, हाणे बी ऐं ऑस्ट्रेलिया में तव्हां हिते जवाबु ॾिसो यस वंस चए थी न, माना शी इज़ बिन टू ऑस्ट्रेलिया वंस, हूअ 1 दफ़ो ऑस्ट्रेलिया मां थी आई आहे। ऐं नंबर 3 में ॾिसंदो विन अ रेस, हिते विन अ रेस लिखियलु आहे, हुन जो जवाबु छा आहे? नो नेवर, कॾहिं बि माना हुन रेस खटी न आहे, माना शी इज़ नेवर वन अ रेस, हुन कॾहिं रेस खटी न आहे। नंबर 4 में अचे थो फ्लाई इन अ हेलीकॉप्टर, माना उहो जेको लिखियलु आहे। हाणे इन जे बारे में जवाबु छा ॾियईं? यस अ फ्यू टाइम्स, माना शी हैज़ फ्लोन इन अ हेलीकॉप्टर अ फ्यू टाइम्स, माना 2-3 दफ़ा हुन हेलीकॉप्टर में सफ़र कयो आहे। ठीकु आहे, इहे हिन जा असां जवाब हिते पढ़ियासीं, पूरा कयासीं। हाणे वरी छा थो चए? नाउ राइट अबाउट योर सेल्फ, हाणे जुमला जेके आहिनि न उहे पंहिंजे बारे में लिखो तव्हां। हाणे जीअं मां आहियां तव्हां पंहिंजे बारे में, तव्हां जेके ॿुधंदड़ आहियो तव्हां पंहिंजे बारे में लिखंदो। हाणे हाउ ऑफ्टन
हाउ ऑफ्टन ॿिनि लफ़्ज़नि जो जेको आहे सो माना आहे इन्हनि ॿिन्ही खे मिलाए करे असां माना कढंदा माना कॾहिं कॾहिं सवाल थो करे कॾहिं कॾहिं हैव यू डन दीस थिंग्स माना हीअ जेके कम कया आहिनि इहे तव्हां कॾहिं कॾहिं कया आहिनि थिंग्स जी माना इहे कम ऐं ॻाल्हियूं आहे ठीकु आहे न माना इहे कम तव्हां कॾहिं कॾहिं कया आहिनि ॾिसो बी न्यूयॉर्क माना जेकॾहिं न्यूयॉर्क जे बारे में उड़ाऊं थी अचणु माना मां त चवंदुसि आई हैव नेवर बिन टू न्यूयॉर्क मां त कॾहिं न्यूयॉर्क वियो ई न आहियां छो जो इहो कमु जेको आहे न थिंग इहा आहे कमु आहे इहो कमु मां कॾहिं कयो ई न आहे न्यूयॉर्क वञण जो कमु ई न कयो आहे मां कॾहिं थी न आहियां चकर ई न लॻायो मूं न्यूयॉर्क जो मां नसीराबाद में आहियां सॼी ज़िंदगी नंबर 6 प्ले टेनिस हाणे टेनिस जेको आहे सो हिते त असां वटि सिंध में तमामु घटि खेॾी वेंदी आहे पोइ खेॾी बि वेंदी हूंदी कंहिं इलाइक़नि में असांजे नसीराबाद में त कोन खेॾी वेंदी आहे त आई हैव नेवर प्लेड टेनिस मां टेनिस कॾहिं खेॾी न आहे ज़िंदगी में क्रिकेट खेॾंदा हुआसीं ठीकु आहे नंबर 7 ड्राइव अ लॉरी लॉरी माना ट्रक ठीकु आहे न सो आई हैव नेवर ड्रिवन अ लॉरी ड्राइव जो पास पढ़ी सघो ड्रिवन ड्राइव इन उचारे न थींदो मां कॾहिं लॉरी हलाई कोन्हे लॉरी चइबो आहे माना ट्रक खे ट्रक मूं कॾहिं हलाई न आहे मोटरसाइकिल हलाइण न ईंदी आहे मूंखे हे मां माना पंहिंजे बारे में थो ॿुधाइण जो तव्हांजी मर्ज़ी आहे पोइ जंहिंखे जेका शइ अचे ओड़ी तरह सां थींदो नंबर 8 बी लेट फॉर स्कूल लेट फॉर वर्क और स्कूल वर्क चइबो आहे माना कंहिं बि ड्यूटी ते वञणु मसलन जेकॾहिं ट्यूशन ते तव्हां पढ़ायो तव्हां ट्यूशन आहे स्कूल पढ़ाईंदा त स्कूल दुकान ते वेंदा दुकान ते भठे ते वेंदा अंग्रेज़ जेको आहे सो जनरल वर्ड आहे इहो वर्क जे लाइ पर शागिर्द हूंदो त छा थींदो स्कूल इस्तेमालु थींदो उन लाइ थींदो हाणे जेकॾहिं मां त शागिर्द न आहियां पोइ मां पंहिंजे लाइ छा चवंदुमि आई हैव नेवर लेट फॉर वर्क मूंखे कॾहिं बि कम ते जेको आहे सो देरि न थी आहे वञण में माना कम ते मां हमेशह टाइम ते पहुचां या मुंहिंजी आदत रही आहे टाइम जो पाबंद रहंदो आहियां जिते बि वेंदो आहियां हे त मुंहिंजो पंहिंजो सेंटर आहे कोचिंग सेंटर इहो त पंहिंजो घर में आहे इन करे मूंखे कॾहिं बि कम ते देरि न थी आहे ऐं जेकॾहिं स्कूल जी ॻाल्हि कजे माज़ी जी ॻाल्हि त आई हैव नेवर बिन लेट फॉर स्कूल मूंखे कॾहिं स्कूल में बि देरि न थी आहे कलाक अॻ में माना 20 अधु कलाक अॻ में स्कूल में असां हूंदा हुआसीं सो न मूंखे कॾहिं स्कूल में वञण में देरि थी आहे न ई मूंखे कम ते अचण में देरि थी आहे किथे बि मूंखे देरि न थी आहे तव्हां पंहिंजा जुमिला लिखंदो जेका हक़ीक़त हुजे ठीकु आहे हाणे असां एक्सरसाइज़ कंदासीं 17/3 जी एक्सरसाइज़ कंदासीं असां हीअं असां रिकॉर्ड कंदा आहियूं यूनिट्स हाणे 17/3 में तव्हां ॾिसंदो मेरी इज़ 65 years old हीअ मेरी अथव माना मरियम सिंधी में असां ईअं चवंदा आहियूं अंग्रेज़नि वटि नालो मेरी आहे हिन जो मरियम जी यानी मेरीअ जी उमिरि 65 साल आहे हीअ 65 सालनि जी अथव ठीकु आहे हाणे ईअं लफ़्ज़ी माना कढंदासीं मेरी आहे 65 साल पोड़ी मेरी आहे 65 साल पुराणी अॻ में मां बयानु करे आयो आहियां लफ़्ज़नि ते जेके सिधे फोकस कंदा आहिनि न हुनजी ॻाल्हि थो कयां लफ़्ज़ी माना न कढबी मक़सदारी 65 साल उमिरि आहे हिन जी शी हैज़ हैड एन इंट्रस्टिंग लाइफ हुनजी ज़बरदस्त ज़िंदगी दिलचस्प ज़िंदगी गुज़री आहे ॾाढी हाणे हैज़ हैड जी माना गुज़री आहे ज़िंदगी या रही आहे पोइ हिते ज़िंदगी ठीकु आहे न हैज़ हिकिड़ो हेल्पिंग वर्ब आहे ॿियो टू हैव वर्ब आहे हुनजी पास्ट पार्टिसिपल इस्तेमालु थी आहे हेड ॿ चकर हैज़ हैड आयो आहे त तव्हांखे ट्रांसलेशन में मग़ज़ ई फाटी पियो आहे हिननि जो जेके लफ़्ज़ी माना कढंदा आहिनि मास्तर मां सवलो करे थो सम्झायांव सिखो तव्हां बि सभु सिखो सम्झो शी हैज़ हैड एन इंट्रस्टिंग लाइफ माना हुनजी ॾाढी दिलचस्प ज़िंदगी गुज़री आहे वाट हैज़ शी डन हुन माना छा कयो आहे कहिड़ा कहिड़ा कम कया अथई वाट जी माना मां ॿ दफ़ा थो कोन्हा छा कयो अथई कहिड़ा कम कया अथई अचो त हिन में असां हाणे पढ़ंदासीं हाणे पहिरियों लफ़्ज़ जेको आहे सो हैव खे लिखी ॾिनल आहे ऐं मैनी डिफरेंट जॉब्स खे बि लिखी ॾिनल आहे इहो इस्तेमालु थियल आहे हिते माना शी हैज़ हैड हाणे हैज़ खां पोइ इहा जेका हेड लॻल आहे उहा इहा आहे शी हैज़ हैड मैनी डिफरेंट जॉब्स माना हुन मुख़्तलिफ़ नौकरियूं कयूं आहिनि हैज़ हैड जी हिते माना कयूं आहिनि हिते हैज़ हैड जी माना आहे हुनजी गुज़री आहे ज़िंदगी हाणे हैज़ हैड तव्हांजो लफ़्ज़नि खे हिकिड़ो ई माना जो कढंदो त पोइ हिन जी माना ॿी थी बीहे हिन जी माना ॿी थी बीहे भेटायो न तव्हां इहा हिते यूनिट खे वराए हिते खोले ॾिसो त माना कहिड़ी आहे इन करे हिन जी माना ॿी थी निकिरे हिन जी अलाए केतिरियूं माना निकिरंदियूं आहिनि इंतिहा माना ॿियनि जुमिलनि में जॾहिं ईंदा वेंदासीं न त हिन जूं खोड़ माना आहिनि इहो हैव जेको जनरल वर्ड इस्तेमालु थींदो अलाए केतिरियूं ॻाल्हियुनि जे लाइ इस्तेमालु थींदो आहे सो हे जुमिलो पूरो थी वियो शी हैज़ हैड मैनी डिफरेंट जॉब्स हुन मुख़्तलिफ़ नौकरियूं कयूं आहिनि यानी धंधा कया अथई ऐं शी हैज़ लिखण खां पोइ थींदो डन शी हैज़ डन अ लॉट ऑफ इंट्रस्टिंग थिंग्स माना ॾाढा दिलचस्प कम कया आहिनि हुन ॾाढा ज़िंदगी में पंहिंजी में 65 साल उमिरि अथसि या ॿुधंदो त माना हैरान थी वेंदो ॾाढा दिलचस्प कम कया अथई ऐं शी हैज़ हिते लिखंदासीं नंबर 3 में शी हैज़ ट्रेवल्ड माना हुन सफ़र कयो आहे ऑल ओवर द वर्ल्ड माना सॼी दुनिया घुमी आई आहे ईअं खणी चइजिसि ॾाढो सफ़र कयो अथई सॼी दुनिया जो सफ़र कयो अथई सॼी दुनिया घुमी आहे इन करे 65 साल उमिरि त
दिलचस्प माना ॾाढी दिलचस्प ज़िंदगी नहीं गुज़री आहे। ऐं नंबर जेको आहे सो असां कंदासीं 4 हिते बी में, यानी शी हैज़ बिन मैरिड 3 टाइम्स, माना हुन 3 दफ़ा शादी कई आहे, माना जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगी में 3 दफ़ा परणी आहे, ठीकु आहे न, 3 दफ़ा शादी कई अथई। नंबर 5 में अचूं था, शी हैज़ राइट जी पास रिटन, शी हैज़ रिटन 10 बुक्स, माना हुन 10 त बुक लिखिया अथई पंहिंजी 65 साल ज़िंदगी में, 10 बुक लिखिया अथई, 10 किताब लिखिया अथई। ऐं नंबर आख़िरी आहे 6, शी हैज़ मीट जो पास पार्टिसिपल थींदो मेट, शी हैज़ मेट a lot of interesting people, खोड़ सारनि माना दिलचस्प माण्हुनि सां मिली आहे, यानी शख़्सियतुनि सां मिली आहे, यानी सुठियुनि शख़्सियतुनि सां मिली आहे, तमामु घणियुनि सां। सो हीअ मेरी जी ज़िंदगी जे बारे में हुयो। हाणे गॉन ऐं बिन आख़िरी आहे 17.4 में, गॉन ऐं बिन चए थो राइट, माना तव्हां हिते लिखंदो थोरो वॾो कयांसि मां, बीन माना हिननि जुमलनि में तव्हांखे गॉन बि लिखणी आहे या बिन लिखणी आहे। गॉन जी माना मां तव्हांखे अॻ में ॿुधाए छॾियां त सवलाई थी पवंदी, अॻ में सम्झी छॾियो। गॉन जी माना आहे यानी ओॾे हलियो वञणु, काॾे बि उते मौजूदु हुजणु, यानी हाणे हिते उहो न आहे। ऐं बिन जी माना आहे ओॾे वियो हुयो को बि माण्हू ऐं वापसि मोटी आयो आहे, माना थी अचणु, चकर लॻाए अचणु, ठीकु आहे न, मोटी अचणु ओॾो। त हाणे बेन इज़ ऑन हॉलीडे एट द मोमेंट, बेन आहे हिनमहिल, एट द मोमेंट माना हिनमहिल, हाणे, हींअर, मोकलनि ते वियल आहे। इज़ ऑन हॉलीडे माना मोकलनि ते वियल आहे। ही इज़ गॉन टू स्पेन, हू स्पेन वियल आहे। हाणे गॉन जी माना छा आहे, ओॾे स्पेन आहे, माना चकर न लॻायो आहे, मोटी न आहे, ओॾे आहे, स्पेन आहे, माना यानी ही इज़ इन स्पेन नाउ, हिनमहिल हू स्पेन में आहे। नंबर 2, हैव यू एवर बीन, हे लॻंदो हिन में, हैव यू एवर बीन टू मैक्सिको, माना हिकिड़ो ॿिए सां थो ॻाल्हाए, देख ख़बर तूं मैक्सिको वियो आहीं, मैक्सिको जो चकर लॻाए, मैक्सिको मां थी आयो आहियां, मैक्सिको तुंहिंजो वञणु थियो आहे या न? हुन छा चयो, नो नेवर, न कॾहिं बि न, माना आई हैव नेवर बीन टू मैक्सिको, मां मैक्सिको चकर लॻायो ई न आहे, वियो ई न आहे ज़िंदगी में। नंबर 3, माई पेरेंट्स, माना मुंहिंजा वालदेन, पीउ मां, आंट एट होम, हिनमहिल घर, आंट एट होम माना घर न आहिनि, एट द मोमेंट माना हिनमहिल, मुंहिंजा वालदेन हिनमहिल घर न आहिनि। देव गॉन आउट, देव गॉन आउट, उहे ॿाहिरि निकिरी विया आहिनि, माना गोजी माना छा आहे, यानी ओॾे हलिया विया आहिनि, पर माना ॿाहिरि ई हलिया विया आहिनि, यानी हिनमहिल हुते न आहिनि मौजूदु, यानी ॿाहिरि आहिनि हिनमहिल, ठीकु आहे न। हाणे नंबर जेको आहे सो 4 कंदासीं, देयर इज़ अ न्यू रेस्टोरेंट इन टाउन, माना शहर में नओं हिकिड़ो होटल आहे, माना नओं होटल खुलियो आहे, सवली सिंधी में असां कंदासीं, लफ़्ज़ी माना न कंदासीं, नओं हिकिड़ो होटल खुलियो आहे। हाणे हिते रेस्टोरेंट अंग्रेज़नि वटि जेको थींदो आहे, उहो जीअं असां वटि होटल थींदो आहे जिते मानी मानी खाईंदा आहियूं, चाहींदा आहियूं, पीअंदा आहियूं, हुननि वटि वरी जेको आहे सो रेस्टोरेंट आहे, हिनखे इंडियन इंग्लिश चवंदा आहिनि। असां वटि जेको होटल आहे न, इहो इंडियन इंग्लिश असां वटि, माना इंडिया माना पाकिस्तान ऐं इंडिया, इंडियन इंग्लिश में जेको होटल आहे उहो अंग्रेज़नि वटि वरी जेको आहे सो रेस्टोरेंट आहे, ऐं जेको अंग्रेज़नि वटि होटल आहे असां वटि वरी उहो माना रेस्टोरेंट अची थो वञे, जिते रिहाइशूं थींदियूं आहिनि, वॾा वॾा होटल हूंदा आहिनि दुनिया में। सो मां हिन में ऑक्सफोर्ड में ॾेखारियांव थो हिनजी, ठीकु आहे न। देयर इज़ अ न्यू रेस्टोरेंट इन टाउन, शहर में नओं होटल खुलियो आहे। हैव यू बीन टू इट, ॾेखार ओॾो थी आयो, चकर लॻाए थी वियो ई होॾे, वञणु थियो आहे तुंहिंजो होॾे। नंबर 5, रिबेका, छोकिरी जो नालो आहे, लव्स पेरिस, पेरिस सां मोहबत कंदी आहे। असां इहो लफ़्ज़ी माना कढियूं आहे, माना ॾाढी वणंदी अथसि पेरिस, तमामु हद खां वधीक। लफ़्ज़ जी माना हूंदी आहे जेका तमामु घणी शइ पसंदि हुजे, माना रिबेका खे पेरिस ॾाढी पसंदि आहे, ॾाढी वणंदी अथसि, तमामु हद खां वधीक। शी इज़ बिन देयर, माना ओॾां थी आई आहे, मेनी टाइम्स, अलाए केतिरा दफ़ा, इलाही दफ़ा, माना वॾा चकर हयां अथई ओॾो पेरिस, छा जा पेरिस जा, छो जो हुनखे तमामु घणी वणंदी आहे। सो इन करे लफ़्ज़ी माना खां निकिरो, मक़सदु वारी माना खे सम्झो, माना वॾा चकर हयां अथई, बिन जी माना ओॾां थी ऐं मोटी आई आहे। नंबर 6 है हेलन, छोकिरी आहे। हेलन वॉज हियर अर्लियर, माना सवेर हिते हुई मौजूदु, केरु हेलन मौजूदु हुई हिते, बट आई थिंक, पर मां सम्झां थो, मां भायां थो त मुंहिंजे ख़्याल में त शी इज़ गॉन नाउ, हाणे हूअ हली वई आहे, निकिरी वई आहे, ठीकु आहे, यानी हिते न आहे। नंबर 7, वेयर इज़ जैसिका, हीअ बि छोकिरी जो नालो आहे, जैसिका किथे आहे? हुन चयुसि, हिन पर सवाल थो करेसि, हिन चयुसि शी इज़ नॉट इन द ऑफिस, हूअ माना ऑफिस में मौजूदु कोन्हे, माना ड्यूटी जी ॻाल्हि थो करेसि, ड्यूटी ते मौजूदु आहे न, ऑफिस में त कोन्हे। आई थिंक, मुंहिंजे ख़्याल में, मां भायां थो, मां सम्झां थो त शी इज़ गॉन होम, हूअ घर निकिरी वई आहे, माना घर हली वई आहे। हाणे हिते होम सां टु न लॻंदी आहे, शी इज़ गॉन टू होम न थींदो आहे, शी इज़ गॉन होम, ठीकु आहे न। इहा इंग्लिश जो कानून आहे अंग्रेज़नि जो, हरू भरू हिते ज़िद करे टोल न आहे लॻाइणी।
नंबर 8 माना 8 नंबर जुमिलो आख़िरी कंदासीं हलो सू अस्सलाम वालेकुम सू छोकिरी खे थो चए आई वॉज लुकिंग फॉर यू मां त तोखे ॻोल्हियां पियो पियो ॻोल्हींदो पियो था तोखे वेयर हैव यू बीन काॾे वई हुई काथों थी आई आहीं काथां चकर लॻो अथई ठीकु आहे न हे हाणे इहो जुमिलो हुयो ऐं सो इहा हाणे एक्सरसाइज़ हिते पूरी थी वई 17 यूनिट जी हाणे 18 यूनिट इंतिहाई इंट्रस्टिंग आहे तमामु इन ते थोरी बहस सवाई कंदासीं इन जो दुरियानो बि थोरो वॾो थी वेंदो तव्हांखे जेकॾहिं मुंहिंजा ही वीडियोज़ पसंदि था थियनि पसंदि अचनि था पिया त तव्हां लाइक बि कयो उन्हनि खे ऐं सब्सक्राइब बि करे छॾियो चैनल खे तव्हां पाण बि कयो शेयर कयो चवंदा आहिनि शेयरिंग इज़ केयरिंग माना जेकॾहिं तव्हां शेयर कंदो त को माना तव्हां असांजी परवाह बि कई तव्हां असांजो फ़िक्र बि कयो तव्हां असांजो ख़्याल बि कयो हाणे जेकॾहिं इहा ॻाल्हि तव्हांखे पसंदि आई आहे त वीडियो लाइक बि कयो शेयर बि कयो ऐं जेकॾहिं सब्सक्राइब न कयो त महिरबानी करे सब्सक्राइब कयो मुंहिंजे चैनल खे तव्हांजी महिरबानी थींदी अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू